लोह खे पाणी लॻंदो आहे त उनखे कट चढ़ंदी आहे, लोह कटिजी वेंदो आहे। जेकॾहिं उनजी सफ़ाई थिए त वरी साफ़ थी वेंदो, पर जेकॾहिं उनजी सफ़ाई न थिए तो लोह कट में ॻरंदो 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 ख़तम थी वेंदो। हबीबन करीमन फरमायो त इंसाननि जे दिलयुनि खे बि ईअं कट लॻंदी आहे, दिलियूं कटिजी वेंदियूं आहिनि। उन्हनि जो अगरि सफ़ाई न थिए दिलि जी त पोइ उहा ईमान माण्हू जो ख़तमु थी वेंदो आहे, पर जेकॾहिं उनजी सफ़ाई थिए, दिलि जी कट लहे त दिलि रोशन थी वेंदी। सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, इहा दिलि जी कट कीअं लहे? सोणे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो अल्लाह जे ज़िक्र सां, ॿियो क़ुरान जी तिलावत सां। इहे ॿ अमल अहिड़ा आहिनि जेके दिलि जी कट लाहींदा आहिनि, दिलि खे रोशन कंदा आहिनि, दिलि खे उजारींदा आहिनि। हिकिड़ो अल्लाह जो ज़िक्र, ॿियो क़ुरान जी तिलावत। ज़िक्र जा बि हज़ारें क़िस्म आहिनि, पर अफ़्ज़ल ज़िक्र आहे ला इलाहा इल्लल्लाह। वरी इन ज़िक्र जो माहासुल आहे इस्म ज़ात अल्लाह अल्लाह अल्लाह। इहो ज़िक्र सभिनी ज़िक्रनि जो सरदार ज़िक्र आहे। जॾहिं बानो अल्लाह जो ज़िक्र करे थो त दिलि जूं कटूं लहनि थियूं। ॿी हदीस पाक में आहे, जॾहिं माण्हू हिकिड़ो गुनाह कंदो आहे त दिलि ते कारो सियाह नुक़्तो पइजी वेंदो आहे, पोइ उहो वधंदो वेंदो तव्हांजो सॼी दिलि खे वकोड़े वेंदो आहे। उहा दिलि कटिजी कारी बणिजी वेंदी आहे। उनजी निशानी इहा आहे जो उन खे को गुनाह थी वञे न त उन खे मामूली ॻाल्हि सम्झनि। साईं जन फरमायो त मोमिन बानो जंहिंजी दिलि ज़िंदा, उनखे नंढिड़ो गुनाह बि ईअं नज़र ईंदो जीअं जबल मथे ते अची वञे। ज़िंदा दिलि जी निशानी अथव। दिलि जारी आहे ज़िक्र में, ऐं दिलि में अलाह जो ख़ौफ़ आहे, दिलि में ईमान आहे, कीअं ख़बर पवंदी? हुनजी निशानी इहा आहे, नंढिड़ो थोरो गुनाह बेफ़रमानी जो कमु थी पवे न, हिकु त कंदो न, पर जे थी पवे त उनखे ईअं नज़र ईंदो ॼण जबल मथे ते अची वञे, ॾुखियो लॻंदो। मूं हीउ गुनाह छो कयो, हीअ ख़ता मूंखां छो थी वई? पशेमान थींदो, परेशान थी पवंदो, माफ़ी वठंदो, इस्तग़फ़ार पढ़ंदो। इहा ज़िंदह दिलि जी निशानी आहे। वरी जॾहिं दिलि मरी थी वञे, साईं जन फरमायो त वॾो कबीरो गुनाह करे विझंदो त उनखे ईअं सम्झंदो जीअं नक ते मख वेंदी आहे न, हीअं करे उॾारे छॾींदो, उनखे अहमियत न ॾींदो, हैसियत न ॾींदो त मूं हेॾी का वॾी ख़ता कई आहे, हेॾो वॾो गुनाह मूंखां थी वियो आहे। गुनाह थी वञे, न अंदर खे परेशानी थिए, न अंदर खे का ॻणती थिए, सम्झो त दिलि मरी वई। हिकिड़े बुज़ुर्ग खां कंहिं पुछो त साईं, मूंखे ॿुधायो त दिलि जे ज़िंदह हुजण ऐं दिलि जे मरी वञण जी
कीअं असांखे ख़बर पवे? बुज़ुर्ग हिकिड़ो अजीब मिसाल ॾिनो आम माण्हुनि जे सम्झाइण जे लाइ। साईं फरमायो त वाह ॾिसो, जॾहिं माण्हू जहिड़ो हूंदो आहे न, ज़िंदह इंसान हूंदो आहे, जूह चक पाईंदी त उनखे ख़बर पवंदी त फलाणे मथे जे हिसे में हिते जूह चक कयो आहे, उनखे खनंदो। किविल उनजे बदन ते सुरंदी, को जीत नंढड़ो सुरंदो, ख़बर पवंदी त मुंहिंजे पेर जे फलाणी जाइ ते किविल चक पातो आहे या जीत चुरे थो पियो, उनखे खनंदो, उनखे हटाईंदो। ज़िंदह माण्हू। पर जे मोह पियो हुजे न, उनखे कुता पटनि, उनखे कीड़ा खाइनि, उनखे ख़बर पवंदी? तड़ाईंदो उनखे? मरी वियो हलियो, उनखे कुता पिया खाइनि, गिजूं पियूं खाइनि, सिरड़ियूं पियूं खाइनि, उनखे का परवाह न हूंदी आहे, छो त मरी वियो हुजे। बुज़ुर्गनि फरमायो त पुट, ज़िंदह दिलि जी निशानी इहा आहे, थोरी नंढड़ी ख़ता बि थी वेंदी त उनखे ख़बर पवंदी त हीउ मां गुनाह करे वेठो, परेशान थी वेंदो, यकदमि अलाह जे दर ते मोटंदो, माफ़ी वठंदो, तौबा ताइब थींदो। पर जे दिलि मरी वञे, वॾा वॾा कबीरा गुनाह थींदा पिया, उनखे परवाह ई न हूंदी। गुनाह खे गुनाह ई न सम्झंदो, इहा दिलि जे मरी वञण जी निशानी। सम्झंदा? हाणे तव्हां ॾिसो न, माण्हू गुनाह कनि था, मिसाल निमाज़ नथा पढ़नि, निमाज़ आधा पढ़ंदासीं, हिकिड़ी मामूली ॻाल्हि सम्झनि था, अलाह जी बेफ़रमानी। बुज़ुर्गनि फरमायो त अजब आहे जो हीणो ॾाढे जी बेफ़रमानी थो करे। इंसान हीणो आहे न, बानो आहे, ख़ल्क़ियल आहे, अलाह जो ख़ल्क़ियल बानो आहे, ऐं अलाह वॾी ताक़त वारो, क़ुवत वारो। हीणो ॾाढे जी बेफ़रमानी करे त अजब आहे, इन माण्हू जी सोच ते हैरत आहे। त दिलि खे मारींदा आहिनि गुनाह, ख़ताऊं गुनाह थींदा, दिलि मुर्दा बणिजी वेंदी, पोइ उनखे गुनाह पियो कंदो, हाणे उनखे गिणती न रहंदी। पर इन दिलि खे ज़िंदह करण जे लाइ पहिरियों इलाज जेको मदीने वारे साईं ॿुधायो आहे, सो आहे अलाह जो ज़िक्र। जेतिरो रब जो ज़िक्र कंदव, ओतिरो तव्हांजी दिलि रोशन थींदी, दिलि जे अंदरि अलाह जी ख़शियत ऐं ख़ौफ़ पैदा थींदो, दिलि में सुजागी पैदा थींदी, गुनाहनि खां नफ़रत पैदा थींदी, नेकियुनि जी मुहबत नसीब थींदी। इहा दिलि जे ज़िंदह थियण जी अलामत। ऐं ॿियो, इन दिलि खे ज़िंदह करण, इन जो कटूं लाहिण वारो ज़रियो अथव क़ुर जी तिलावत। अलाह जे आयात जो तिलावत वेही करे न, वांदा थी, फारग थी, ऐं क़ुर शरीफ़ वेही पढ़ो। जेकॾहिं तर्जुमे सां, माना जे लिहाज़ सां गौर सां पढ़ो, क़ुर जे अखर अखर में फैज़ आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ में फैज़ आहे, सिट सिट में नूर आहे। क़ुर पढ़ंदा वेंदव, तव्हांजी दिलि जी दुनिया बदिलजी वेंदी। असां क़ुर त पढ़ूं कोन, कॾहिं कॾहिं को जुमे चांडाणे ते पढ़ियोसीं त बि ईअं खोले ईअं सरसरी तरह पढ़ी वियासीं, मिड़ई बार लाथोसीं। ईअं न, तदब्बुर सां, तफ़क्कुर सां, गौर ऐं फ़िक्र सां, छो त ही दुनियावी कलाम न आहे न। अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू जो मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम, उन मालिक जो कलाम आहे। उनखे गौर सां, फ़िक्र सां पढ़ंदव त इन जे लफ़्ज़ लफ़्ज़ जो तव्हांखे फैज़ मिलंदो, अखर अखर तव्हांजे अंदर खे चिटाई पैदा कंदो, ज़ंग लाहींदो। जीअं जीअं क़ुर पढ़ंदा वेंदो, तीअं तीअं तव्हांजी दिलि रोशन थींदी वेंदी।
ऐं हिकिड़ी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां, क़ुरान शरीफ़ जेकॾहिं पढ़ंदो पई भली सिपारो पढ़ो, ॿ सिपारा पढ़ो, लुत्फ़ न ईंदो। मुसलसल पढ़ो, क़ुरान शरीफ़ खे पढ़ंदा रहो, पढ़ंदा रहो, 2, 3, 4 सिपारा पढ़ंदो, हाणे तव्हांजे अंदरि ज़ौक़ पैदा थींदो, क़ुरान शरीफ़ जी लज़्ज़त तव्हांखे नसीब थींदी। जीअं जीअं क़ुरान जी घणी तिलावत कंदो, तीअं तीअं तव्हांजे अंदरि में क़ुरान शरीफ़ जी चाशनी तव्हांखे नसीब थींदी। जीअं न का शइ माण्हू खे वणंदी आहे, पोइ पियो खाईंदो पियो खाईंदो, पेट भरिजी वेंदो त बि चवंदो अञा खावां अञा खावां, उहा शइ वणंदी आहे पई, हालांकि पेट में गुंजाइश न रहंदी आहे, तॾहिं बि चवंदो अञा खावां, वणे थी पई। क़ुरान मजीद बि एॾो लज़ीज़ कलाम आहे, एॾो अलाह ताला जल शानो इन में तासीर रखी आहे, ईअं सरसरी हिकिड़ो ॿ सिपारो पढ़ियो कुझु न थींदो। मुसलसल पढ़ंदा रहो, पढ़ंदा रहो, गौर सां फ़िक्र सां पढ़ंदा रहो, तव्हांजो आहिस्ता 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 क़ुरान शरीफ़ पंहिंजो फैज़ तव्हांखे मुंतक़िल कंदो। हज़ार मुर्शिद हिकु पासे, क़ुरान जी हिकिड़ी सिट हिकु पासे। असां चवंदा मुर्शिद कामिल आहे, पीर फैज़ ॾिए थो, बेशक मुर्शिद कामिल आहिनि, बेशक मुर्शिद फैज़ ॾियनि था, पर जेको अलाह जो कलाम आहे, मालिकुल मुल्क जो कलाम आहे, उन में छा था सम्झो त छा फैज़ हूंदो। हिकिड़ो पठान मूं ॾिठो मस्जिद नबवी शरीफ़ में, रोज़ क़ुरान शरीफ़ जो टीहो पूरो करे, रोज़। मूं सोचियो त इमाम अबू हनीफ़े जो त ॿुधंदा हुआसीं त ॾींहं जो क़ुरान पूरो कंदो, राति जो पूरो कंदो, पर हिन दौर में बि ही माण्हू आहे जेको रोज़ ॾींहं जो जुदा क़ुरान पढ़े थो, राति जो जुदा क़ुरान, यानी टीहो ॾींहं जो मुकमिल करे, टीहो राति जो मुकमिल करे। सॻड़ो नहीफ़ माण्हू। पोइ मूं हुनखे चयो, मूंखे तूं थकिजी कोन थो पईं, या तोखे वेठे 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 बदन में थकावट महसूसु न थी थिए? कि मूंखे एॾो मज़ो थो ॾिए क़ुरान शरीफ़, एतिरो लुत्फ़ थो ॾिए, जो चवां थो त हीअ राति हिकिड़ी छो आहे, 2-3 रातियूं गॾिजी पवनि त मां वेठो क़ुरान। जीअं क़ुरान पढ़ां थो त जीअं को माण्हू माखी पियो खाईंदो आहे, चटींदो आहे, मिठाण पियो मिलंदो आहे, मिठाण पियो महसूसु थींदो आहे, ईअं क़ुरान जी बि हिकिड़ी लज़्ज़त मूंखे महसूसु थी वई। हिते कराची में हिकिड़ो माण्हू हो, मुंहिंजो दोस्त हो हाफ़िज़ साहिब, उन मूंसां ॻाल्हि कई कि कराची में हिकिड़ी मस्जिद में हाफ़िज़ हूंदो हो, जंहिं मूंसां ॻाल्हि कई उहो पाण बि हाफ़िज़ हो ऐं क़ुरान जो ॾाढो पको हो। चईं मूं ॿुधो त कराची में हिकिड़ो माण्हू आहे जेको राति में 30 ख़तमो पढ़े थो। मां हासिकार वियुसि, चयो उन सां उनखे पुठियो वञी नमाज़ पढ़ा। नमाज़ में 30 सिपारा पूरा करे पियो। पोइ जीअं असां मां वियुसि उते, इशा जी नमाज़ पढ़ियमि, इशा पढ़ी वरी माण्हू विया, मानी मानी खाधऊं, पोइ कलाक खन खां पोइ आयो, मसले ते बीठो, अलाह अकबर चई, नमाज़ पढ़े पियो। पोइ उन में हिकिड़ी रकात में 2 सिपारा, 2 सिपारा, 3 सिपारा हिकिड़ी रकात में। पोइ चई त एॾो उनजो क़ुरान मिठो हुयो ऐं एॾो तकिड़ो पढ़े पियो, कि मां हाफ़िज़ आहियां, मुंहिंजो क़ुरान मूंखे पको यादि आहे, पर जेॾीमहिल हू पढ़े पियो, मां चयो उन सां गॾु पढ़ां, पर मां पढ़ी न सघियुसि, मुंहिंजा लफ़्ज़ उन सां साथ न पिया ॾियनि, बसि ख़्यालु उन सां गॾु हले पियो त क़ुरान सही थो पढ़े, ज़बर ज़ेर जो फ़र्क़ु न हो, शद मद जो फ़र्क़ु न हुयो।
मुकम्मिल सही तरह सां क़ुरान पढ़े पियो, पर मुंहिंजी ज़बान उन सां साथ न पई ॾेई सघे, बसि ख़्यालु उन सां डोड़े पियो त क़ुरान सही पढ़ंदो वञे, आयत ऐं पंहिंजो हर्फ़ बिल्कुलु सही अदा थो करे। हीअं जेॾी महिल क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे सेहरी खां अॻु में 83 सिपारा पूरा कई, पोइ एतिरो टाइम मिलियो जो मुनो कलाकनि हुजो, वञी सभिनी सेहरी कई, वञी पंहिंजो मानी वानी खाधऊं, पाणी पीतऊं, पोइ फजर जी अज़ान, माना इशा खां पोइ शुरू कयईं, सेहरी खां अॻु में 30 सिपारा क़ुरान। इहे माण्हू जिन अलाह ताला जल शान जे पाक कलाम खे पढ़ियो, सम्झो, उनजी लज़्ज़त हासिल कई, उन्हनि जूं ज़िंदगियूं सजायूं थी। सुभान सुभान। हाणे असां वटि हिकिड़ी मुसीबत निकिती आहे, मोबाइल फ़ोन। सॼो ॾींहुं बसि उन ते मोबाइल ते वेठा आहिनि, कमु न कार, उहो सॼो ॾींहुं टाइम जो वॾी चोर इहा मोबाइल आहे बि जंहिंखे वटि, नंढा वॾा मर्द मायूं पोड़ा पका। अलाह साईं जल शान जे मुबारक कलाम जे पढ़ण सां दिलि रोशन थिए थी, अलाह ताला ॾे रुजू नसीब थिए थो। ऐं जेॾी महिल तव्हां क़ुरान शरीफ़ जे माना जे ख़्याल सां पढ़ंदव न, अलाए कहिड़े जहान में क़ुरान तव्हांखे वठी वेंदो। मां हिकिड़ो पंहिंजो तव्हांखे ज़ाती तजुर्बो ॿुधायां थो। जॾहिं मूं तर्जुमो लिखियो पिए क़ुरान शरीफ़ जो फ़ुयूज़ुल क़ुरआन, हाणे तर्जुमे में जे मां कोशिशि कयां हा त 6 महीननि में बि लिखी वञा, पर मूंखे 70 साल लॻा तर्जुमे लिखण में। जेॾी महिल मां वेही क़ुरान शरीफ़ में गौर कंदो हुउसि, तर्जुमे लिखंदो हुउसि, ॿिया तर्जुमा बि साम्हूं रखंदो हुउसि, पोइ वरी पंहिंजे ज़हन मंझो क़ुरान शरीफ़ जे आयतुनि जे तर्जुमे ते तफ़कुर कंदो हुउसि। अजीब मूंखे महसूसु थींदो ॼणो कंहिं ॿिए जहान में हलियो थो वञा। जीअं क़ुरान खोले विया कलम खणी लिखण जे लाइ, महसूसु ईअं थींदो हो त ॼणो मां हिन जहान में न आहियां, कंहिं ॿिए जहान में हलियो थो वञा। इहो अलाह जे कलाम जी तासीर आहे, ख़ुदा जे कलाम जो फैज़ आहे, पर उहो उनखे नसीब थींदो जेको उनजी पंहिंजो लज़्ज़त हासिल कंदो। ऐं तहजुद जी नमाज़ में जेको माण्हू क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे, जेके सूरतूं यादि आहिनि उनखे तहजुद में पढ़े, पर न वॾे आवाज़ सां रड़ करे, न वरी सफ़ा भुण 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 करे, ईअं हल्के धीमे आवाज़ में, मिठड़े आवाज़ में पंहिंजे सुर सां जेकी बि सूरतूं यादि आहिनि, मिसाल सूर मुल्क यादि आहे या सूर यासीन यादि आहे, त इहा वॾी गनीमत आहे। तव्हां उहा हिकिड़ी रकात में 5 भेरा 7 भेरा सूर यासीन पढ़ो ऐं बीठा हुजो अलाह जे हुज़ूर में क़ुरान जी तिलावत पिया कयो। एॾो लुत्फ़ आहे, एॾो सुरूर आहे, हिकिड़ो निमाज़ जो मज़ो, ॿियो क़ुरान जी तिलावत जो मज़ो। हिकिड़ो ताबई सगुर अचे पियो, काबे जो तवाफ़ पियो कयां, मक़ाम इब्राहिम जे पुठियां हिकिड़ो माण्हू मूं ॾिठो, क़ुरान पढ़े पियो, रोए पियो, क़ुरान पढ़े पियो, रोए पियो। मूं बि दिलि में इरादो कयो अॼु सॼी राति मां तवाफ़ कंदुसि, काबे जो मां तवाफ़ पियो कयां। उन माण्हू खे ॾिसां पियो त राति हुजे, ऊंदहि हुई, त मूं उन माण्हू खे ॾिठो क़ुरान पढ़े पियो ऐं रोए पियो। तव्हांजो फज्र जी अज़ान अची वई, पूरी राति हिकिड़ी रकात में बीठो रहियो, उभ पहिरियों हिकिड़ी रकात में 30 सिपारा क़ुरान जा मुकमल। जेॾी महिल पिरह फुटी, रोशनी थी वञी वेझो ॾिठुमि त सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह नबी सोने जो 3 नंबर ख़लीफ़ो हज़रत उस्मान गनी।
जेॾीमहिल बलवाइनि खेनि शहीद पे कयो त संदनि घर वारी चयो त ज़ालिमो तव्हां अहिड़े मर्द खे शहीद कयो था जेको हिकिड़ी रकात में 30 सिपारा क़ुर जा पूरा कंदो, हिकिड़ी रकात में पूरी राति उभ पेरो बीहंदो हुयो। तव्हां अहिड़े माण्हू खे मारियो था। हाणे ॾिसो न, इंसान खे निंड बि प्यारी आहे, बिस्तर बि प्यारो आहे, माण्हू खे नफ़्स चए थो सुम्हां निंड कयां, पर इहे माण्हू हुया जिन क़ुर जी लज़्ज़त चिखी हुई, चाशनी हासिल कई हुई। इन्हनि माण्हुनि खे बिस्तर जे बजाए मुसले ते करार ईंदो। ॿ शयूं ज़रूरी आहिनि, हिकिड़ो अलाह जो ज़िकिर, ॿियो क़ुर शरीफ़ जी तिलावत। अलाह सां दिल शान अमल जी